लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ खाते जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी चयो आहे त सिंध हुकूमत फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक जी तरक़ी लाइ बहितरीन कमु करे रही आहे। असां तहक़ीक़ी कम जो दायरो वधाए हथरादू ॿिज ऐं जानवरनि जे हर बीमारी जे बचाव जी वैक्सीन जी तयारी जो कमु तेज़ कयो आहे। कराची में आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी चयो त जदीद तहक़ीक़ लाइ असां लेबॉरेटरी पिणु आणे रहिया आहियूं, जंहिं लाइ 27 अरब रुपयनि जी बजट घुर्बल आहे। बजट न हुजण करे लेबॉरेटरी जो कमु शुरू न थी सघियो आहे। सूबाई वज़ीर चयो त जानवरनि जे नस्ल लाइ बहितरीन ॿिज आंदा आहिनि त जीअं मालविंद माण्हू खीर ऐं गोश्त जी वधीक पैदावार हासिल करे सघनि। सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जो वधीक चवणु हो त असां हथरादू ॿिज रखण लाइ सिखिया प्रोग्राम शुरू कया आहिनि, जंहिंसां सिंध जे हज़ारे नौजवाननि खे रोज़गार जो मौक़ो फ़राहम कयो आहे ऐं संदनि सिखिया लाइ औज़ार बि ॾिना आहिनि, जंहिंसां हू इहो कमु करे सघनि था। जेसि ताईं नई ब्रीड्स जी ॻाल्हि आहे ऐं नयूं शयूं अचनि पियूं, उनमें असां काफ़ी उनमें रिसर्च कई आहे ऐं रिसर्च करण खां पोइ दुनिया में जेके बहितरीन ब्रीड्स आहिनि उन्हनि खे असां सिंध में खणी अचण जी कोशिशि कयूं पिया। हॉस्टन फ्रीजन हिन वक़्तु दुनिया जी सभ खां बहितरीन ब्रीड आहे। उहो उनजो सेमन असां हिते खणी पिया अचूं ऐं उहो असां जेके फार्मर्स आहिनि उन्हनि खे अवेलेबल करे ॾियूं पिया ताकी उहे इंसिमिनेट करे सुठे खीर ॾियण वारी ढगी पैदा करे सघनि। ऐं उन सां गॾोगॾु छो त ही उहे ब्रीड्स आहिनि जेके टॉरस ब्रीड आहिनि ऐं ही उहे ब्रीड आहिनि जेके सर्द इलाइक़नि जूं ब्रीड्स आहिनि, पर असांखे पंहिंजूं जेके इंडिजिनियस ब्रीड्स आहिनि उन्हनि खे बि इस्टेब्लिश करिणो आहे। उनजे लाइ असां पंहिंजूं जेका थरी ब्रीड आहे उनखे असां डेवलप कयूं पिया। असांजी रेड सिंधी जंहिंखे मलीर गऊं बि चऊं था, ॻाढ़ी ढगी, उनखे बि असां डेवलप कयूं पिया। उनजे रिसर्च जेके फार्म्स आहिनि असांजा हिते मौजूदु आहिनि, उन ते बि कमु हले पियो। ऐं उन सां गॾोगॾु कानक्रेज ढगी ते कमु कोन पियो हले, पहिरियों असां हाणे कानक्रेज ढगी ते बि कमु करणु शुरू कयो आहे। हींअर असांजी हिकिड़ी नई स्कीम अचे पई, उन तहत असां जेके ही असांजूं डिफरेंट ब्रीड्स आहिनि उनमें जेके एक्ज़ॉटिक ब्रीड्स आहिनि, जीअं मसलन गोश्त जे नस्ल लाइ ब्राह्मण ब्रीड आहे ऐं ब्राह्मण अमेरिकन उन ब्रीड खे इस्टेब्लिश कयो आहे, जेका गीर काव, तव्हांजी नीलोर, तव्हांजी कानक्रेज, इन्हनि ब्रीड्स जो हिकिड़ो मिक्सचर आहे जंहिं मां ही ब्रीड ठहियूं आहिनि, जंहिं मां ही उन्हनि ब्राह्मण ठाही आहे। ऐं ब्राह्मण जो बि असां सेमन जेको आहे उहो इम्पोर्ट कंदा आहियूं। जामे हिकिड़ो प्रोग्राम असां ठाहियो आहे, उन ते ब्रीडिंग ते ख़ासि तौर ते मूं वॾो कमु कयो आहे ऐं आर्टिफिशियल इंसिमिनेशन जे अमल खे वधाइण जे लाइ, जेको पहिरें न हुयो, तक़रीबन कोई 1100 ईअं सम्झो को 1100 जे लॻभॻि असां आर्टिफिशियल इंसिमिनेटर ट्रेंड कया आहिनि। वैक्सीन जे हवाले सां बाक़ी जेके बीमारियूं आहिनि उनमें CCPP आहे या उनमें तव्हांजूं HS आहे, तव्हां उन जेके बाक़ी असांजा वैक्सीन आहिनि, एंथ्रेक्स आहे, इहे सभु जूं सभु वैक्सीन असां पाण ठाहींदा आहियूं। असां वटि 2 वैक्सीन आहिनि जेके असां वटि कोन ठहनि थियूं, हिकिड़ी आहे PPR ऐं ॿी असां वटि आहे FMD जेका असां ॿाहिरां इम्पोर्ट कंदा आहियूं। उनखां अलावा वैक्सीन जे सूरत हाल जेकॾहिं ॾिसंदासीं त वैक्सीन में असीं न सिर्फ़ु पंहिंजी ज़रूरत पूरी कंदा आहियूं बल्कि असां ॿियनि सूबनि खे बि ॾींदा आहियूं। ऐं वैक्सीन में सिंध बाक़ी तमामु सूबनि खां अॻिते आहे। असां हिकिड़ी नई स्कीम आंदी आहे जंहिंमें CM साहिब अप्रूवल ॾिनो आहे ऐं उन तहत फिज़िबिलिटी रिपोर्ट ते कमु हले पियो त FMD जी वैक्सीन असीं ठाहियूं। छो त FMD हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे, FMD हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे। उन FMD जे तहत जेसिताईं तव्हां कंहिं बि जानवर खे FMD न कंदो, दुनिया जो को बि माण्हू, दुनिया जो को बि मुल्क जेको आहे उहो तव्हां खां गोश्त ख़रीद करण लाइ तयारु कोन थींदो। सूबे सिंध जे सभिनी जानवरनि खे जेकॾहिं FMD वैक्सीन करायां त मूंखे 27 अरब रुपया खपनि ऐं 27 अरब जो 20 हिसो बि असांजी बजट कोन्हे। त उन हिसाब सां इहो हिकिड़ो महांगो प्रोजेक्ट आहे, उन ते बि असांजो कमु हली रहियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु फेडरल गवर्नमेंट वारनि सां बि असांजूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं असीं कोशिशि इहा करे रहिया आहियूं त CPEC में चाइनीज़ सां गॾिजी करे असां हिकिड़ी लैब तयारु करे वरिती आहे कोरंगी में। ऐं उन जेका लैब असांजी आहे उहो बायो सेफ्टी लेवल 2 जी लैब आहे। असां उनखे अपग्रेड करे उन में FMD वैक्सीनेशन जी उते बॉटलिंग, डायल्यूशन